ख़बर शामिल कंदा हलूं। ॾेरके मां ॾेरके वेझो ॻोठ साईं ॾिनो मलिक में पारो मलिक पारां एजाज कयो वियो आहे। एजाज कंदड़ पारो मलिक मीडिया ॾो दाहींदे चयो त बाअसर मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं संदसि मुंहिंजे पुट जे मथां कूड़ा केस बि दाख़िल कराए मुंहिंजे पुट खे लाकअप करायो वियो आहे। आउं ग़रीब आहियां, मुंहिंजी कोई बि मदद नथो करे। मुतासिरीन एसएसपी घोटकी ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त बाअसर रशीद ॾार जी ज़ियादतियुनि जो नोटिस वठी खेनि तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। साईं असांखे हिते 8-9 साल थी विया आहिनि ज़मीन वरिते खे। अच्छा, हिन खां पोइ असांखे हे तंग करणु लॻो त ज़मीन हितूं वेचो त मां वठां, पंहिंजी भॼी किथे वञी पासो करो असां खां। पोइ मुंहिंजे छोकिरनि खे मार कुट ॾाढो कुटियईं, ॾाढो। छोकिरनि खे 2-3 चकर मुंहिंजी ज़मीन मंझि कुटियईं। उन खां पोइ असांखे ॾाढो धकु मारियईं। उन खां पोइ असांखे चयईं त तव्हां लॾे वञो, मूंखे ज़मीन ॾियो। पर 2-3 ॿियनि खे बि चयईं त इनखे चयो त लॾे वञे, मां ज़मीन मुल वठंदो आहियां इहा। पोइ असां त हाणे हिते अलाह ख़ैरु करे पंहिंजो घर बि विधेसीं, पंहिंजी मस्जिद। उन खां पोइ असांखे 2-3 चकर छोकिरनि खे कुटियईं। मच्छी जो तलाउ आहे मुंहिंजो, उन में ज़हर सटे वियो। उहा मच्छी मुंहिंजी सॼी मरी हुई। इन छा पोइ छोकिरे खे शाम जो खाद छटे पियो फुटी में, छोकिरे खे कुटे सोटियां मारे। पोइ इहो शाम जो वियो ऐं असां ते फ़िर्याद FIR कटायो। FIR कटाए असांजो सुबुह जो सवेरे पुलिस आने करे मुंहिंजे छोकिरे खे ॿधायो हिकिड़े खे। बाक़ी असां 3 ॿार रहिजी वियासीं। असां चयोसीं छोकिरे असां जेके कुटाएं, असांखे 2 साल थी विया आहिनि तूं कुटींदो रहंदीं, त तूं चलो ठीकु आहे रूपोश ऐं पुलिस वारो आहीं, तूं रूपोश ऐं तुंहिंजो पीउ बि हिन टाइम रूपोश आहे, तुंहिंजे पीउ त इनाम रखिया आहिनि। पर ॻाल्हि इहा आहे त असां ते नाहक जो तूं छो असांखे कुटींदे, असां हाणे ज़मीन तोखे न ॾींदासीं।